नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त एंटी वाइटल क्राइम सेल पुलिस जे अगवा ऐं 15 लाख रुपया भुंग वसूल करण में मुलविस DSP सईदाबाद ऐं उनजे ड्राइवर गनमैन समेत 6 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। 2 डिसंबर ते गुलिस्तान जोहर थाणे जे इलाइक़े में गुलिस्तान जोहर ब्लॉक नंबर 4 मुगल हज़ारा ॻोठ खान खां बिल्डर शोएब अहमद सिद्दीकी खे पुलिस मोबाइल रजिस्ट्रेशन नंबर PDP 149 में सवार पुलिस वर्दी में मुलविस 4 ॼणा ऐं हिकु अच्छे होंडा सुजुकी कार रजिस्ट्रेशन नंबर AHN में सवार 3 नामालूम जवाबदार अगवा कया हुआ। बिल्डर जे हथनि में हथकड़ियूं ऐं अखियुनि ते पटियूं ॿधी खणी विया हुआ। बिल्डर खे हिकु कमरे में बंदि करे छॾियो। पुलिस वर्दी पहिरियल हिकु पुलिस ऑफिसर पंहिंजो तारुफ़ असिस्टेंट डायरेक्टर नेब जे नाले सां कराईंदे 1 करोड़ रुपयनि जो भुंग तलब कयो, पर बिल्डर तरफ़ां फौरी तौर ते 1 करोड़ जो बंदोबस्त न थियण जो चयो वियो, जंहिं ते अगवा कंदड़ बिल्डर खे हिन जो फोन ॾिनो ऐं चयो त फौरी तौर ते पैसनि जो बंदोबस्त कर, जंहिं ते बिल्डर शोएब अहमद सिद्दीकी पंहिंजे हिकु दोस्त खे फोन कयो ऐं चयो त मूंखे हिन वक़्तु मुसीबत में आहियां, मूंखे पैसनि जी सख़्त ज़रूरत है। तंहिं ते संदसि दोस्त खेसि चयो त मां सिर्फ़ 10 लाख रुपया ॾेई सघां थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।